जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी के घर ते पुलिस की चढ़ाई वाले अमल खिलाफ खिपरो में जस्कम अगवाणनि ऐं कारकुननि पारां अकबर मरी आज़ाद कुंभर अब्दुल नबी बुर्दी ऐं ॿियनि जी अगवाणी में एहतजाजी रैली कढी शहीद चौक खिपरो ते एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो आहे त जस्कम चेयरमैन सनान कुरैशी के घर ते चढ़ाई वारो अमल रोकियो वञे ऐं गिरफ़्तार कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ॾिसूं था सनान खान कुरैशी शहीद बशीर खान कुरैशी जो पुटु आहे ऐं सॼी सिंध वाक़ुफ़ आहे त सनान खान कुरैशी हिकु पुरअमन अदम तशद्दुद जी राह ते हलंदड़ जस्कम जो चेयरमैन आहे ऐं उन जे घर ते बार बार चढ़ायूं लाड़काणे में रते देरे में जेको कल रात चढ़ाई कई वई आहे असां उन जी मज़म्मत कयूं था ऐं सनान खान हिकु पुरअमन कारको अॻुवाण आहे ऐं जस्कम हिकु पुरअमन तंज़ीम आहे। असां सम्झूं था त सिंधी क़ौम जी मालिकी करण जे ॾोह में सनान खान कुरैशी के बार बार टारगेट कयो वञे पियो। असां मुतालबो कयूं था त इहे जेके बदमाशी आहे इहो बंदि कई वञे ऐं सिंध अंदरि सिंधी माण्हुनि लाइ जदोजहद कंदड़ जेके बि क़ौमी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा कारकुन गुम आहिनि उन्हनि खे बि आज़ादु कयो वञे ऐं जस्कम हाउस ते जेके 8 खां घणे कारकुन असांजा गुम थिया गुम कया विया आहिनि उन्हनि खे बि आज़ादु कयो वञे। सिंध अंदरि पुरअमन हिकु सियासी पार्टी ऐं सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ हिकिड़ी पार्टी आहे जंहिंजो चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी शहीद बशीर खान कुरैशी जो फर्ज़ंद जेको सिंध जी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ माण्हू आहे। रियासत पुलिस ऐं सिंध हुकूमत हुनजे घरनि ते रोज़ रोज़ कॾहिं कराची में गुलशन नदी में चढ़ाई कई थी वञे, कॾहिं रते देरे में चढ़ाई करे थी वञे, उतां महिमाननि खे खयो थो वञे। हीअ तमामु हिकु ग़लति तरीक़ो आहे ऐं असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे ऐं हुक्मरान खां इहा घुर था कयूं त गिरफ़्तार शहीद जे घरां जेके गिरफ़्तार क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो वञे ऐं गुम कयल क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो वञे, न त जीअं सिंध क़ौमी माद रोडनि रस्तनि ते पुरअमन जदोजहद जो सिलसिलो जारी रखंदी। इहो सम्झूं था त हीअ रियासत जी जबर आहे, ॾाढ आहे, ज़ुल्म आहे जेको सिंधी क़ौम सां थी रही आहे। अॻे क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं थींदियूं, उन्हनि खे खंभे गुम कयो वेंदो। हींअर असांजो शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान जे फर्ज़ंद जे घर ते ॿियो दफ़ो चढ़ाई करे उनजे न्याणियुनि ते हिरासान करे ऐं उतां खां जेके असांजा क़ौमी कारकुन खंभे खणी आया आहिनि असीं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असीं घुर था कयूं त उन्हनि खे फुल फोर आज़ादु कयो वञे। असां मज़म्मत कयूं था पुलिस जहिड़े अमल जी। उहा पुलिस जेका धाड़ेल नथा पकड़जनि। कल्ह बि हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो हली आहे त धाड़ेल शहरनि में हथियार खणी कारुनि में घुमनि पिया ऐं पुलिस क़ौमी कारकुननि जे सियासी कारकुननि जे जेके अदम तशद्दुद ऐं जीएमस जे नज़रिए पोइ लॻनि उन्हनि जे घरनि ते चढ़ायूं करे थी, उनखे खणनि था, खंभीनि था, मारीनि था। इहो ज़ुल्म आहे। इहा हिकिड़ी रियासत असांखे भित सां लॻाइण जी कोशिशि करे थी। असीं कॾहिं बि जबर कॾहिं बि कंहिंखे पोइते न आहे कंदो पर हमथाईंदो आहे। असीं चऊं था त पुलिस पंहिंजो रवच सही करे, असांजे जेके बि कारकुन उन्हनि खे आज़ादु करे, न त असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।